हिफ्त ज़बान सूफ़ी शायर ऐं बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जे सालियाना उर्स जे एवार्ड तक़रीब महफ़िल समा हाल दराज़ा में थी, जंहिंमें अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं औक़ाफ़ खाते बाबति वज़ीर आला सिंध जे औक़ाफ़ बाबति सलाहकार फयाज़ बुट मुख़्तलिफ़ शोबनि में बहितर कारकर्दगी ते सचल एवार्ड विरहाया। मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ आफ़ीसरनि, सहाफ़ियुनि, शाइरनि, अदीबनि, फ़नकारनि समेत वर्करनि खे ख़ुसूसी शील्ड्स पिणु ॾिनियूं वयूं। उन खां अॻु ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी सचल यादगार कमेटी पारां ख़ुसूसी शील्ड अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं सलाहकार फयाज़ बुट खे पेश कई। एवार्ड ऐं इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो त सचल साईं जी शाइरी ऐं लतीफ़ सरकार ऐं सचल साईं जो कलाम ॻाइण ऐं ॿुधण सां ॾुख दर्द दूर थी वञनि था। एवार्ड तक़रीब जी मेज़बानीअ जा फ़र्ज़ सचल यादगार कमेटी जे सेक्रेटरी मुख़्तियार मलिक निभाया। महफ़िल समा में अॻूणो MP पीर सैद बचल शाह जीलानी MP मुनव्वर वसाण मेहमान तौर शिरकत कई। तक़रीब जे आख़िर में सचल एवार्ड माणींदड़ गुलूकारा खुशबू लगारी, सूफ़ी रागन सलामत, सोहराब फ़क़ीर ऐं ॿियनि संग जे सूरत में सचल जो कलाम पेश कयो ऐं महफ़िल ते वजद तारी करे छॾियो।